हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। हयाती दुनिया में बेबका फ़ानी शयूं त अनेक आहिनि, पर हयाती जहिड़ी बेएतबार बेभरोसे वारी ॿी का बि शइ कान्हे। ॾींहुं उहो चङो जेको माण्हुनि जी हमदर्दी में गुज़रे। राति उहा चङी जेकी परमात्मा जे भरोसे में गुज़रे। सुवास जी क़ीमत सोन, मोतियनि, हीरनि, जवाहरनि जी खाणनि खां बि वधीक आहे। अफ़सोस एॾी अज़ीम दौलत पाण पथर बराबरि सम्झी पिया लिटायूं। राजा महाराजा थी गुज़रिया आहिनि तव्हांखां पहिरीं। एतिरा खज़ाना हूंदा हुआ, एतिरियूं ताक़तूं हूंदियूं हुयूं। कहिड़े कमु आया सभु? के कमु आया न, जो सभु हिते ई छॾे विया। हरि नाम जी दौलत खां सवाइ ॿियो साण कुझु बि नथो हले। पल पल परमात्मा खे यादि कर। कहिड़ी ख़बर मतां ही पल पछाड़ी जो पल हुजे। हयाती आहे परलोक जी बनी। हयाती आहे परलोक जी बनी। जेको हींअर हिते पोखिबो सो परलोक में ॾुणिबो। ॾींहुं फिरी राति थिए थो ऐं राति फिरी ॾींहुं थिए थो। उमिरि अजाई ईअं ई पई बर्बाद थिए। हयाती जा इहे पल ई सफला आहिनि जेके नेकी ऐं नाम सिमरण में गुज़रनि था। हयाती तंदुरुस्ती ऐं आनंद में गुज़रे त हयाती जो मज़ो आहे, न त हयाती ज़हर बराबरि आहे। तॾहिं हसद, साड़, ॿियाई, दुश्मनी में हयाती खे कड़ो न कर, बल्कि प्रेम ऐं धीरज सां हयाती खे प्रफुल्लित मोकंदड़ टुकंदड़ कर। जेकॾहिं यकीन करीं त प्रेम स्वरूप परमात्मा हर वक़्तु तुंहिंजे हृदय में वेठो आहे, त तुंहिंजे हर कौल ऐं कम में हर वक़्तु प्रेम पोखींदो रहंदो आहे। कणिक खण फिंगर शयुनि मां तुंहिंजो छा वरियो। अजर अमर ऐं परमात्मा खे पंहिंजो बणा। नामोस ऐं इज़त, पदार्थ ऐं दौलत, शरीर ऐं सिहत पाछे वांगुरु पिया वधजनि ऐं घटिजनि। ॾिसंदा आहियूं न, अगरि कंहिं रोशनी वारी शइ खां परियां वञी बीहंदा आहियूं त पाछो नंढो थी वेंदो, वापसि उन ई शइ जे अॻियां वञी बीहंदा आहियूं त पाछो वधी वेंदो। साॻियों हिते मिसाल माया लाइ। जेतिरो माया पार वेंदा आहियूं ओतिरो वधीक अहंकार ईंदो। जेतिरो माया खां परे रहंदा आहियूं, कम सां कमु रखंदा आहियूं, ओतिरो अहंकार घटि ईंदो। ए प्यारा प्रीतम, पाछनि खे छॾे ॾे। प्रभुअ खे दया जो असली ऐं क़ाइम दाइम शइ आहे। उन खे सम्झी उन ते एतवार कर। ए भाउ, तूं परमेश्वर मां आयो आहीं। अगरि उहो परमात्मा आहे, तूं बि आत्मा आहीं ऐं परमेश्वर ॾांहुं वञी रहियो आहीं, पोइ ॿी वाट छो थो चुने? इंसान दुनिया में प्रकारनि जा कम करे थो पंहिंजे पाण खे पालण लाइ, पोसण लाइ, पर इलाही घणियूं फील्डूं आहिनि, करोड़ियूं, पर आख़िरी फील्ड कहिड़ी आहे? मौत। इहा त अचणी आहे। पोइ छो न पाण पंहिंजे ॾींहं जा कुझु केवल घड़ियूं भॻवान सां गॾु व्यतीत कयूं त पंहिंजो भलो थिए ऐं पाण पंहिंजी आख़िर मंज़िल ते वञी पहुचूं। तो जय सिया राम। अगरि ही नंढड़ी कथा हयाती तव्हांखे वणी आहे त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो। ऐं अगरि तव्हांखे असांजूं ॿियूं बि अहिड़ियूं कथाऊं ॿुधणियूं हुजनि त असांजो यूट्यूब चैनल आत्म ज्ञान जे नाले सां आहे, जिते तव्हां विज़िट करे सघो था। तो जय सिया राम।